तू मां आजिज़ तू दर पेदार गुनाहन में गुजरी जिंदगी मां बदुआ बेकार रबहाने बेड़ो तार बुद्ध सलड़ा सराज जा बुलंद आवाज़ मोहम्मद जी गुलामी में उम्र गुजरे तबो छा घुर्जे भला पो भाग मां भाया पवे खीर में मिसरी तबो छा घुर्जे बुलंद आवाज़ भला पो भाग मां भाया पवे खीर में मिसरी तबो छा घुर्जे सिराज जे मोहम्मद जे मुहब्बत जो पवे सिज उभरी तबो छा घुर्जे हिन भलारी जू माव्या कई लालल दे न पोढ़ पटे न जवानियते न सजे न जदे सिराज मौत पियो सॾे आखिर राही राजा काबिल सदे तराम वाजिबुल तराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अज़ीज़ दोस्तों भाइरों बुजुर्गों मां तेरे सिपारे मजा अवां दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर हिकड़ी आयत सबूरी तिलावत कई आ दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण का बाद रब साईं अवाई असां समूरन के कुरान अज़ीम जे दसल दग जे मथा अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी दोस्तन जो जानी माली तावन रब साईं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मकबूल फरमाए वरी हिक भेरो बीहर हर साल जियां हिनी गोड़ जे अंदर हाफिज मोहम्मद लायक साहब जे इसरार ऐं सिकबरे सदते अल्लाह तबारक व तआला अवाई असां समूरन के कुरान अज़ीम जी दीनी कचहरी में अचण जो मौक़ो अता फरमायो आ तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेऊं मेन मकसद अदा अमल वायदो घणो बुधऊं या थोरो मकसद अमल आहे बुधी करे जेकरे अवाई असां अमल वारा बनजी प्यासे त अवां असांजो प्रोग्राम ही जलसो जानी माली ताबन ही मेहनतूं कोशिशूं ये सजायूं बगैर के ड्रेगे तमीजे ही जेका मां आज सगोरी तिलावत कई आ तफसीर खाजन वारे भी लिखियो आ मारफुल कुरान वारे भी लिखियो आ त ही आयत मक्की आ मना मक्के में नाज़िल थी हिकड़ियों मक्की बियो मदनी मना मक्की जेका मक्के में नाज़िल थियल होजे मदनी जेका मदीने ही आ सगोरी मक्की आ केड़ी जरूरत तहत नाज़िल थी इन ते चंद गालियों अवां दोस्तन सां शेर कबियूं अर्ज रखबियूं अल्लाह तबारक व तआला मुखे भी अमल वारो बनाए अल्लाह अवां के भी अमल वारो बनाए पो मां हिय चवंदो आ खुश नसीब अन उहे दोस्त जन जे घरन में अल्लाह जे कुरान जा हाफिज आहिन ई न चवे त कुरान जा परवाना जू छड़िया अञा कुरान जा आशिक दुनिया में रहन पिया एक चंद ॾींहं पहिरियां असां ने प्रोग्राम कयोसीं कुंभ शहर जे अंदर कारी मोहम्मद हसन बरोई अञा साईं हाल आया था कुंभ शहर में साईं जो इदारो हाजी इमदादुल्लाह साहब असां सां कठो हो मानी वारी जगह ते आयासीं हाजी साहब चो इनके सदकर कारगुजारी त पुछेस मां वरी सद कयो मां हाजी साहब बुधायो साईं इन कारी साहब जो सजो घराणो कुरान जो हाफिज आ सजो घराणो मां सद क्यों मां जैसे असा जे नाने के बगर वारियों माके 15 मामा है 15 ही कुरान जा हाफिज है
ये सच बुधायो अल्लाह जे कुरान जो मोजज़ो आहे कि न आहे। जिसे 15 मामा ने 15 ही कुरान जा 15 ही कुरान जा हाफिज है। नव मासियूं ने सही, नव मासियूं, नव ही मासियूं कुरान जो हाफिज है। अन्या जीअरो आकारी मोहम्मद हसन बरोई कुंभ वारो पुर हाफिज साहब बुधायो साईं मुझो अबो कुरान जो हाफिज, मुझी अंबड़ सब सर जी कुरान जी कारी आ। बुलंद आवाज़ असां 6 भाइर आहियूं, 6 ही कुरान जा हाफिज ऐं 4 भेनर 4 ही कुरान जो हाफिज आहिनि। सच बुधायो पोइ मां हुनखे चवां पियो अब्बा रमज़ान जे महीने में तव्हांजो घर त माशाअल्लाह मदरसो पढ़जी वेंदो। हा वाह, पोइ मां हीअं बि चवां को न को इन खानदान जो अमल एॾो आहे जो खानदान में एॾा कुरान जा हाफिज। पीर जुल्फकार नक्शबंदी खुतबात फकीर में अया करे गाल लिखी आ, जह जे दिल में उलमा जी नफरत हुंदी उन जे खानदान में कदे कुरान जो हाफिज पैदा न थी। इयो इनाम ये दर्जा अल्लाह पाक के नसीबन वारे के दीदो। पो मां हीअं चवां त ठहे तो शादी वारी खुशियों, निकाह वारी खुशियों तकरीबन अल्लाह तबारक व तआला नौजवान के नसीब फरमाइंदो आहे, पर कुरान वारे हिफ्ज़ वारी खुशी रब नसीब कंदो आहे नसीबन वारन के। बुलंद आवाज़ ये बा के नसीब थींदियूं जे हिन ते अमल कयो न अल्लाह उन जा मकाम ही मटाए छॾे। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान करीम जे अचण खां पहिरियां नाज़िल थियण खां पहिरियां मोहम्मद बिन अब्दुल्लाह हुया। कुरान महबूब ते नाज़िल थियो त जो मोहम्मद रसूलुल्लाह पढ़जी पिया। बुलंद आवाज़ ये कुरान को मामूली किताब न है। अल्लाह तबारक व तआला असा समूरन जो तौफीक दे त पांजे बच्चन के कुरान जो हिफ्ज़ करायूं। असा भी तकरीबन घुमो फिरों हर जगह ते भी न दा या आईंदी आ। सही बरकत कोने, बेबरकत आई आ, औलाद फरमा बरदार कोने। हां सही फुकादा फरमा बरदार थी जने हिन कुरान जी तालीम न आहे। अल्लाहु अकबर कबीरा। चला अल्लाह तबारक व तआला तौफीक दे त पांजे बच्चन के कुरान जो आलम में हाफिज बनायो। बुलंद आवाज़ नज़रत गजा अल्लाहु अकबर कबीरा। माता कीअं चवंदो आहे इज्जत कुरान में आ, अज़मत कुरान में आ, बरकत कुरान में आ, वहदत कुरान में आ, शरीयत कुरान में आ, सदाकत कुरान में आ, अदालत कुरान में आ, बरकत कुरान में आ, सफात कुरान में आ, जन्नत कुरान में आ, त बरकत भी चो कुरान में आ। बुलंद आवाज़ डाडिया तो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। नज़रत गजा असा भी झर झंझ कुरान को बुधाईंदा पिया वताओ। नज़रत गजा जे जगह ते वींदा पियाओ से घर में बरकत न आहे। नज़रत गजा लखन जो कारोबार पर सुकून न आहे। लख रुपयो पघार खण वारो बरकत न आहे, सुकून न आहे। नज़रत गजा लखन जो कारोबार कंदो पियो आहे, सुकून न आहे। लखे रुपया पघार, सुकून न आहे। बंगलों जो मालिक आहे, सुकून न आहे। किया सुकून थींदो जो तमाशा जे दिलनि मां कुरान जी मोहब्बत निकरी चुकी आहे। नज़रत गजा पाक नबी मोहम्मद फरमाए ज़मानो ईंदो, वक़्तु ईंदो। नज़रत गजा हुज़ूर फरमायो माण्हू अल्लाह जे कुरान खां परे थी वेंदा। पाक नबी फरमायो हिकु बेबरकताई वधी वेंदी, हिकु सुकून निकरी वेंदो। नज़रत गजा मां अवां खां पुछंदो पियो आहे अॼु निमाज़ निकरी वई आहे, कुरान जी तिलावत निकरी वई आहे। नज़रत गजा तो बरकत काॾो ईंदी। अल्लाह अकबर कबीरा। जे बरकत भी आ त रब जे कुरान में आ। बरकत भी अल्लाह जे। अब मां हिकड़ो मिसाल ॾियां, वध में वध पेशमा जी पगार 7 न 8 हलो 9 ॿधोसीं 9,000 जे हिसाब सां मां अवां खां पुछां थो ॾियारी घणी पवंदी? 300 घणी घणी मजदूर जी हाणे हिन टेम ॾियारी घणी आहे? उसा करीम बख्श वेठो आहे घणी आहे? हल 600 ॿधोसीं पर 500 था ॿधोसीं त 500 हिसाब सां महीनो घणो बीठो? हा वाह 15 घणो घणो बीठो
15,000 पीअंदो पियो आहे नज़र त कजा पर तॾहिं बि मज़दूर आ बि रड़ियूं कंदो पियो आहे पर मज़दूर त पंहिंजे जॻह ते हारी आ बि रड़ियूं कंदो पियो आहे सही बरकत न आहे लखे रुपया खणण वारो रड़ियूं कंदो पियो आहे बरकत न आहे 7-8 वारी पगार खणण वारो आलिम हाफ़िज़ कारी आहे नज़र त कजा अल्लाहु अकबर कबीरा तमाम निहारींदो क़ुरान वारे जे अखियुनि में तव्हांखे सुरमो नज़र ईंदो कपड़ा अच्छा नज़र ईंदा अतर हयल नज़र ईंदो नज़र त कजा उमदा लिबास पातियूं घुमंदो वतंदो पियो आहे छाजे करे उनजो ॾींहुं राति मुंहुं रब जे क़ुरान सां आहे बरकत जामे आहे कुरान में आओ नजर तक जाओ पाक नबी मुझे महबूब जो ज़मानो आ एकड़ो नौजवान मुझे हुजूर दे आयो आका कुर्बान वञा साईं असां त ॿाहिरि आयो मां नंढो आ मुझो भाउ वॾो आ को ॾींहुं राति तव्हांजे कचहरी में वेंदो आ मां कमाए मरी वियो आ उदवा जवाब ॾेई आल साईं मां हिन जो को नौकर त न आहियां मां ॾींहुं राति कमु कंदो पियो आ हे तव्हांजे महफ़िल में वेंदो आ कचहरी में वेंदो आ नजर तक जाओ जो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए रोजी तू कंदो पियो आ तकलीफ तू कंदो पियो आ जतन तू कंदो पियो आ मजदूरी तू कंदो पियो आ अल्लाह तबारक व तआला तुझे माल रिज़्क़ में बरकत विझंदो आ त हिन क़ुरान जे सदके मजदूरी तू पियो करे पर हे जेको मां महबूब दे क़ुरान पढ़ंदो आ न अल्लाह तुझे माल में बरकत विझंदो दी इन जे करे बुलंद आवाज़ बरकत सामे आ रब जे क़ुरान में आ मां त कीअं चवंदो आ शफात भी रब जे क़ुरान में आ पर तमाम समा ईमान निकरी वियो आ त उमर जो ज़मानो आ रूम जो बादशाह आ उमर दे आयो वडा मानू वडो प्रोटोकॉल आ त उमर दे आयो सही मां कलमो त कोन पढ़ियो आ पर तमा जे क़ुरान जी वडी हाक बुधी आ वडी गाल बुधी आ सही मथे में सूर आ साल गुजरी आ इलाज को घटायो ना है सूर कोन विंदो पियो आ नजर तक जा त उमर रज़ी अल्लाह तआला पन्ने जो टुकड़ो खणी करे ये जुमला लिखा फरमाया बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन चवो सुभान अल्लाह नजर तक जाओ तो उमर रज़ी अल्लाह तआला नो फरमाई दो पियो इन पन्ने खे वेड़े कपड़े जी डबल में टोपी ठाए मथे ते पाण तू जो कमा अल्लाह तबारक व तआला कुरान जे करे तो कोई सिफात फरमाई दो नजर तक जाओ अल्लाह अकबर कबीरा किताबन जे अंदर लिखो पियो तारीख जे किताबन जो मुतालो तक जाए उमर जे जिंदगी जो मुतालो तक जाए नजर तक जाओ वक्त गुजरी वियो शाम जो टाइम उमर दे रूम जो बादशाह आयो उमर वाह जो तमाजे कुरान में असर वडो कलाम अल्लाह में असर मां इलाज कराए थको सही मां टोपी लाई दो सूर थींदो टोपी पाई दो सूर खत्म थी दो के भला कुर्बान न इन टोपी में तू विधो चाहे पर्ची में लिखल चाहे नजर तक जा उमर रज़ी अल्लाह तआला नो फरमाई दो पियो इन पन्ने में बियो तो कुछ ना है कुरान करीम जा जुमला लिखल है कुरान जा जुमला लिखा प्याल नजर तक जा रूम जो बादशाह चोंदो पियो उमर कुर्बान वञो अरे मांखे भी पक पइजी वई ता जो मोहम्मद भी सच्चो मोहम्मद जो कुरान भी सच्चो एक आयत जे करे जिंदगी जा सालन जा दर्द दूर थिया जे सीने में रब जो सजो कुरान चवण सुभान अल्लाह पतो पयो सफात भी जो अल्लाह तबारक व तआला कुरान में रखी आ रहमत भी कुरान में आ बरकत भी कुरान में आ जन्नत भी कुरान में आ चोर करीम जे दरवाजे पे इन कलामुल्लाह के जीअ में जायो नो अल्लाह अकबर कबीरा नजर तक जा मां त कीअं चवंदो आ कुरान वारे जी हिते भी इज्जत आ त उते भी इज्जत आ हिते भी इज्जत आ
तो उते भी इज्जत आ नजर तक जा जेको हाफिज कुरान उलमा का वाक़या बुधंदा अल्लाह अकबर कबीरा रमजान जो महीनो अची लो हाफिज जने तरावीह जो तैयारियों कंदा नमाज पढ़ाइण जे लाइ कुरान करीम जो दौर पचाईंदा नजर तक जा मीरा काना नवाबा मोतबरा सरमाएदार सियासतदान नजर तक जा वो पोयो बीठो आ गरीब जो बच्चो आ नजर तक जा पाटो फाटो पियो आ कपड़ के चट्टू लगियो पियो पर महबूब जे मुसल्ले जो वारिस बणियो बीठो आ इज्जत अल्लाह जे रब जे कुरान में आ हदीस जा जुमला रोज उलमा जा बयानात बुधना पाक नबी मोहम्मद तो फरमाए जने अल्लाह तबारक व तआला हिसाब किताब वठंदो नजर तक जा जने पांजा बच्चा दुनिया के अंदर कुरान जा हाफिज बनाया आलिम बनाया अल्लाह तबारक व तआला उन जे अब्बे अम्मा के सोनो ताज पहराई लो पाक नबी मोहम्मद तो फरमाए पाना रब के अर्ज करना अल्लाह के नबियन जो टोलो तनाए रसूलन जो टोलो तनाए पाक नबी मोहम्मद तो फरमाए अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमाई लो ए मां रब करीम दे नबियन जो टोलो नाए रसूलन जो टोलो लाए हुजूर फरमाई हुजूर ता फरमाए अल्लाह तबारक व तआला फरमाई लो ए मां रब करीम जा उए बानार जो पांजे बच्चन के दुनिया में कुरान जो आलम में हाफिज बनायो जो हाफिज के अल्लाह तबारक व तआला 10 सीटन जो अख्तियार दीदो गणियो बा गणियो पोहे दुनिया जी का आम सीट नाए जेजी कीमत रब जो कुरान थी जेजी कीमत हां वा हिते तू सीट पैसन सा वठी सके तो इलेक्शन जे मौके ते लखन करोड़न जो बोरियूं खुलंदियूं आहे कि ना आया बा आ नहीं पैसन ते सीटूं विकरो थीनियूं पर होते यो कम इलेक्शन जे मौके ते दिसंदा हो ना बा मां अवा का पुछां तो जेको लख करोड़ भरे जेको सीट वठे त पो पेरा कम तवा सा गरीबन जा कंदो ना बा गालायो न दा पुछऊं ता हक त कौम थी कावड़ी अजो आज को त इंशाअल्लाह कुरान वारन जो साथ देबो एंजो बा जो कुरान वारन जो साथ दींदा दे इज्जत शामे आ इज्जत जो रब जे कुरान में आओ रहमत रब जे कुरान में आओ बरकत सफात भी रब जे कुरान में आओ नजर तक जाओ तफसीर तलीलुल ईमान जो मां मुतालो कयो अजीब तो नजर आयो वक्त जो बुजुर्गा हत मोहम्मद बिन समाक रहमतुल्लाह अलैह बीमारी जे आलम में आओ उनजा खलीफा जो आया एकरो यहूदी हकीम उन दे आया जे साईं असा जो बीमार थी पियो आ हकीम चोंदो पियो आ उजो पेशाब तमा के आणे दो टेस्ट करे मां दवा दीनो नजर तक साईं जा शागिर्द साईं जा खलीफा शीशी में वो पानी खरियूं वींदा प्यार रस्ते ते करो अल्लाह वारो मिलियो जे काडे वींदा पियो जे फलाणो हकीम जे बीमारो केरा जे फलाणो बीमार जे मोहम्मद बिन समाग रब जो दोस्त वो रब जो दुश्मन रब जो दोस्त जे लाए अल्लाह जे दुश्मन को तबाह वठण जी जरूरत ना है शिफा शामिया बा शिफा रब जे कुरान में आ साईं चयो कि तो मोटी वनो साईं के तो कुरान तो तोखे आदा कुरान तो तोखे अजो आज के इंशाअल्लाह साथ कुरान वारन जो देबो जन जे पराडन ते कुत्ता घुमन उनन जो साथ दींदा से पोई अवाम जी खिदमत कंदा अवा के मालूमात घणो वरसो गुजरी हुआ अखबार में पढ़ियो होदव मां त पढ़ियो तवा के जरदारी साहब जने धीए परणाई त शान 7 करोड़न जो वगू होयो कि न गालायो वरा ता भी पैसा ना देने वगे में गालायो होयो कि न पो ये तवा सा गरीबन जी खिदमत कंदा अजो आज को इंशाअल्लाह कुरान वारन जो साथ देबो कुरान वारन जो साथ दींदा दे असा जो ईमान है अकीदो अल्लाह जो कुरान सच्चो आ जे पांजे बच्चन के कुरान पढ़ायो पाक नबी मोहम्मद तो फरमाए जे आलिम बनायो हाफिज बनायो सीटा मिलनो जमीन टुकर थी सकंदी आ पर हुजूर जे फरमान में कर बराबर फर्क हुंदो नहीं नो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर असा जो ईमान है अकीदो आ तो अल्लाह जो कुरान सच्चो आ जिन कुरान के सीने में समायो अल्लाह तबारक व तआला उनके वडो मकाम अता फरमायो वडा दर्जा अता फरमाया नजर तक जा जेके मां आयत करीमा अमा जे आडो तिलावत कया या
मक्के में नाज़िल थिया कदे नाज़िल थिया तवज्जो कजाए शाने नुज़ूल बयान कंदो पियो अल्लाहु अकबर कबीरा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरवर नबी अनवर नबी अजमल नबी अकमल